नासिम मिरपुखा ज़िले इंतजामिया फंड न हुजण जो जवाज़ ॼाणाए हर साल लगंदड़ मैंगो फेस्टिवल न लगाइण जो फ़ैसिलो करे छॾियो। आपातकारन फेस्टिवल मुलतवी थियण ते एतराज़ वारिस थिया आहिनि। तफ़सील ॿुधाइण जे लाइ टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेरान टीवी जो रिपोर्टर तालिब शेर। तालिब, छा इन हवाले सां वधीक तफ़सील आहे? जी ही मिरपुखास में हर साल लगंदड़ मैंगो फेस्टिवल फंड न मिलण जो जवाब ॼाणाए मुलतवी कयो वियो आहे। आबादगारन फेस्टिवल मुलतवी थियण ते एतराज़ वारे छॾिया आहिनि। मिरपुखास में हर साल थींदड़ मैंगो फेस्टिवल खे हर साल फंड न मिलण जो जवाब ॼाणाए मुलतवी कयो वियो आहे। हिन ॾस में 58 फेस्टिवल लगाइण लाइ डीसी मिरपुखास जी सदारत में मैंगो फेस्टिवल मैनेजमेंट कमेटी जो इजलास थियो, जंहिंमें कमेटीअ जे चेयरमैन आरिफ गुरगड़ी, अॻूणे चेयरमैन आबादगार बोर्ड जे अॻवान मोहम्मद उमर बुगियो, अलाह बचायो राजड़ मंसूर चीमा, गौराम नारेजो, चौधरी एहसान हकाराई, करीम मेमन समेत ज़राइत खाते जे हार्टिकल्चर रिसर्च सेंटर समेत ॿियनि अमलदारनि शिरकत कई। उन मौके ते कमेटी जे चेयरमैन आरिफ गुरगड़ी इजलास में ॿुधायो त आगाही ॾींदे ॿुधायो त हुकूमत खे ॼाणायल फेस्टिवल लॻाइण लाइ 1 करोड़ 60 लख रुपया ॾियण लाइ लेटर दरख़्वास्त लिखी वई, पर हुकूमत पारां उनजो को बि जवाब नाहे ॾिनो वियो। उन करे हिन साल मैंगो फेस्टिवल मुलतवी कयो थो वञे। ज़रियनि मूजिब डीसी मिरपुखास उन मौके ते आगाही ॾींदे चयो त जंग बैदि मौजूद मुआशी सूरतहाल सबबि सिंध हुकूमत पारां कफ़ालियत शुआरी तहत घणा ख़र्च घटाया विया आहिनि। इन कमेटी जे चेयरमैन पारां मैंगो फेस्टिवल जे मुलतवी करण वारी ॻाल्हि ते आबादगार अॻवान उमर बुगियो एतराज़ वाराईंदे चयो त संदसि चेयरमैनशिप वारे दौर में 30 लख रुपयनि जे ख़र्च ते हर साल फेस्टिवल कराया वेंदा हुआ। हिन चयो त सिंध हुकूमत पारां जेकॾहिं को जवाब नाहे ॾिनो वियो त फेस्टिवल लाइ डिस्ट्रिक्ट काउंसिल म्यूनिसिपल कॉर्पोरेशन हर साल फंड ॾींदी आहे, उन मां ई लॻाए वञे। जी तालिब, तफ़सील ॾियण जे लाइ अव्हां जी महिरबानी।